रहे सदा भुट्टे जो नालो, मजदूरन जो साथी प्यारो। गली गली आई घर घर गूंजण भुट्टो तुंहिंजा नारा 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 नारा। जिए भुट्टो जिए भुट्टे वारा जियण, सच पीपल्स पार्टी वारा जियण। जिए भुट्टो जिए भुट्टे वारा जियण, सच पीपल्स पार्टी वारा जियण। रहे सदा भुट्टे जो नालो, मजदूरन जो साथी प्यारो। रहे सदा भुट्टे जो नालो, मजदूरन जो साथी। PPMA ने मरकज़ी इतलात सेक्रेटरी शादिया आता मरी जे भाउ औरंगज़ेब मरी UC ॿोबी में हलंदड़ तरक़ियाती स्कीमनि जो जाइज़ो वरितो ऐं मुख़्तलिफ़ हंधनि ते तहज़ियतूं कयूं। PP अॻवान औरंगज़ेब मरी जो नवाबाद मोड़ ते शानदार इस्तक़बाल कयो वियो। PP अॻवान ॻोठ हुसैन बख़्श शहर में तहज़ियत कई ऐं ॻोठाणनि पारां बुनियादी सहूलियत रोड तइमीर थियण ते ख़ुशी जो इज़हार कयो। PP अॻवान ॻोठ जान मोहम्मद चंड में तहज़ीत कई। उन बैदि जामंदो खां ॿोबी ताईं तइमीर थियल कारपेट रोड जो जाइज़ो वरितो। ॻोठाणनि पारां संदनि गुलनि जी वर्खा सां आजियां कई वई। PP अॻवान UC ॿोबी जे सदर रौनक ख़ान मरी जे मांझांदे में शिरकत कई। ॻोठ जे नेक मर्द रौनक ख़ान मरी ऐं ॿियनि आयल मौजूदीन खे सिंध जी सदा मलूक सूखड़ी अजरकनि जा तोहफ़ा पेश कया। उन दौरान PP अॻवान औरंगज़ेब मरी चयो त PP अवामी पार्टी आहे, अवाम सां ॾुख सुख में गॾु आहियूं। रहियल ॻोठनि जा बुनियादी मसइला जल्द हल कया वेंदा। साणस दौरे दौरान PP अॻवान कादिरदाद ख़ान मरी, हाजी मोहम्मद अयूब वसाण, रईस कादिरदाद ख़ान मरी ऑफ ॿोबी, हाजी अज़ीज़ अहमद चांडियो, डॉक्टर नज़ीर अहमद चांडियो, ज़हीर अयूब चांडियो, मंजूर हुसैन चांडियो, खलीफ़ो इसहाक़ सोलंकी, मुरीद ख़ान मरी, गुलाम नबी मरी, यासिर ख़ान मरी, कलंदर बख्श मरी, खुंगर ख़ान मरी, राजा ख़ान मरी, सदर चांडियो, अली ॾिनो मरी, अज़हर ख़ासकेली, नवाब ख़ान मरी समेत ॿिया अॻवान साणस दौरे दौरान गॾु हुआ। कैमरामैन टीम सां गॾु AD कुंबर सांगड़।